वालेकुम अस्सलाम की आयो ता ठीक आयो तबियत ठीक है ताजी खैर अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह तां ठीक ठाक आयो। अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुल ठीक आया ता बुधायो ताजी जिंदगी किए पे गुजरे किए गुजरिया बटरे दी ताजा तमाम बोर गुजरिया तमा असा बटे दी बिल्कुल बोर गुजरिया इलेक्शन जे रज पंजो इन कमरकारन में गुजरिया को खास बस सॼो ॾींहुं घर में वेही ॼण गुज़ारियो से ओहो हो अच्छा का एंटरटेन न हुई हिकिड़ो प्रोग्राम हूंदो तव्हांजे एंटरटेन हुते ॻाल्हाइण ॿोलाइण या जेके गुज़ारतूं या ॿियूं बहस या इहे सुठियूं ॻाल्हियूं उहे ॿुधण लाइ असां जेके तरसी रहिया आहियूं ऐं शुकुर करे अॼु जेको तव्हांजो माशाल्लाह प्रोग्राम शुरू थियो। ठीक है थैंक यू सो मच। अच्छा हिकिड़ो सवाल पुछंदसि तव्हां अक्सर जी करे माण्हू चवंदा आहिनि त वक़्तु ईंदो या वक़्तु गुज़री वेंदो। हा उहे माण्हू उहे हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि हक़ीक़त जेके जीअं सम्झ उहे महिनत न करे सघंदा आहिनि पोइ उहा दिलि खे आसिरो ॾींदा आहिनि पंहिंजे ज़हन खे आसिरो ॾींदा आहिनि अञा वक़्तु ईंदो पर हालांकि जेको अॼु वक़्तु सुठो आहे उहो सुभाणे उहो अहिड़ो सुठो वक़्तु न हूंदो उन खां अञा बदतर हूंदो। सो वक़्त जो माण्हू क़दुरु करणु घुरिजे हर शइ पंहिंजे वक़्त ते हुअणु घुरिजे उहा वधीक बहितर आहे ऐं इंतज़ारु न करणु घुरिजे। असां त ईअं ज़बरदस्त चवंदासीं त हर शइ जो पंहिंजी जेका टाइमिंग हूंदी आहे हर शइ जो पंहिंजो जेको आहे वक़्तु हूंदो आहे ऐं उहा ई शइ उन टाइम उन वक़्त ते थियणु घुरिजे त उहो वधीक बहितर आहे हुनजा रिज़ल्ट बि तमामु बहितर आहिनि। ज़बरदस्त। अच्छा कुछ ॿुधाईंदो तव्हां। हा जी असां पंहिंजी पोइट्री मां तव्हांखे 4 लाइनूं ॿुधाईंदासीं। जी ॿुधायो। सुठी सूरत ॾिसण जहिड़ी माशाल्लाह ख़्यालनि में रखण जहिड़ी हाय 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 सदा मुर्की करे ॻाल्हियूं सॼो ॾींहुं आहे ॿुधण जहिड़ी वाह 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 कजल पाए कोए हर हर हाँ वणे सनड़ी लकुण जहिड़ी वाह वाह फुरे दिल वई आहे अमान जी किथे आहे छिनण जहिड़ी वाह वाह